हाणे मां त कर तोखे जल्दी हुयमि न चाची चिदन में देरी कोन्हे कंदी। शुक्र आहे तव्हां गया मूंखे नाहे। खगा खगा तोसां आहियां तोसां ॿियो हिन बाटे खे थी सम्झायां। चाची दंबू कान्हे कर मूंखे बातो न चवंदी कर। न मुंहिंजा सिकील था मिठड़े ने ॿोलण वारा मां अॻिते तोखे बातो न चवंदसि अबा। अम्मा ओ अम्मा तूं अजायो ॻाल्हाइण खे छॾ। हाणे इहो ॿुधाए त हिननि ॿिन्हिनि खे किथे कम धंधे ते लॻायूं। जेके 2-3 रुपया आंदा हुआसीं उहे बि ख़तम थी विया। हाणे जेकॾहिं बेरोज़गार रहिया न 2 ॾींहं त बुख ई मरी वेंदासीं। खैरां जे सिर ॾे खैर हुजे अमड़ मुंहिंजे सोच में छा थींदो। अमड़ कम के दुनिया में खुटा त कोन्हनि के पर जे हे निभागा करे धंधे धाड़ीअ जी कनि नी। अमड़ मुंहिंजे अजाई सोच में छा थींदो। अजायो पजायो मां पंहिंजे क़ीमती दिमाग़ ते इहो बार विझणु नथी चाहियां। ओ खेरा अरे तुंहिंजो इहो कीमती दिमाग़ जेको आहे न असांखे हिकड़ी ज़रूर खॾ में विझंदो खॾ में। पोइ दिमाग़ हंधि त भूख ठहियो हाणे ये ॾंद न ठहकाए त खगे वांगुरु भञी ॿटरी कयां न फदो। हलो दे कानून सख़्त आहे बा। अम्मा मां त चवां थी त बचाए खे गॾे गाॾो वठी था ॾियूं 100-200 रोज़ कमाए ईंदो। पोइ त वाह थी वेंदी। इहो त मुंहिंजो पुरानो कमु आहे। डेली 400 कढी ईंदुसि। अबा जे एडी कमाई आ त पोइ हिकु गाॾो छो मथा वठूं पिया। अरे शर्म कर कल रजधार तू गाॾो वाहींदी आहे माण्हू मूं ते खिलंदा कोन। बाबा गाॾो अम्मा कोन वहाईंदी। पोइ मां ॿिए गाॾे जी कहिड़ी ज़रूरत आहे। खैरां जे सिर ॾे खैर हुजे अबा। ट्रकियूं छा गॾह गाॾो छा रुगो गॾह हथ अचे न मूंखे त मां चवां थी बंझू ढोरायांसि। हा मां को गाॾो वाहींदुसि छा। कदा जी कहिड़ी ज़रूरत आहे पाण मोतो आहे पाण ते ई दवाई ते। अरे पंध रहंदो मैं मत करे। इज़त कर अरे घर वेठे जाटरू आ न्याणू आ बुढ़ी मरड़े न्याणे का बुढ़ी मर। अहिड़ी ज़िंदगी खां त मौत बहितर आहे। सॼी उमिरि मोर बाबा जो निमक खाधो ऐं हुनजी मौत खां पोइ ॻोठी छॾे भॼी न आयुसि। जेकर वेहण जी सहप न आहे त हक़ जो आवाज़ उथारींदे मरी पवां तॾहिं बि मयारी न थियां। जेकर ईअं ई दर बदर भटकंदे मौत अची वई त मरण खां पोइ मोर बाबा खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि। हा मूंखे कुझु न कुझु करिणो पवंदो। निमक जो हक़ अदा करिणो पवंदो। इन चरिए गई त छो थी आई। अम्मा घर में वेहण काथे थी ॾे। चौहानी करो वञी बा घुमो फिरो पर जान न कजो। बाबा ख़र्ची त ॾेई वञ। कोई हा ॻाल्हि कर न ख़र्ची वठण आयो आहियां। अचे ॿिया मोटा ॾिजा मूंखे। मांखे चऊं हीअं कर शायदि पुट हिन खे बि 10 रुपया ॾिजा। हलो निकिरो हलो। अरे हाणे वञ न भला छो खाई वई रुगो। साईं जेकर मुंहिंजे पुटनि जी थोरी सार लहंदो त तव्हांजी मुंहिंजे मथां वॾियूं महिरबानियूं थींदियूं। हा बाबा छो न मां अॼु ई शहर वञी हुननि जी आज़ादीअ लाइ कोशिशि कयां थो ऐं जे 2 रुपया ख़र्च बि आया करे वठबा का ॻाल्हि कान्हे। ठीकु आहे न। जमाल तूं डिॼ न वॾेरे ताईं ॿिए बि ॾिठियोसि पर अहिड़ा भला वॾे रही 10 लख ख़र्च थी वञनि न कंध को ईअं न करे सही ओधर ते। हा जमाल बाबा यार असां त मोहबती माण्हू आहियूं। कुर्ब वारनि जे अॻियां कुझु ई कोन। उन्हनि जे अॻियां त असांजो सिर बि हाज़िर आहे। बाक़ी जेको अड़ी करे त उनखे बख़्शऊं बि कोन। अहिड़ो अशर कयूंसि जो दर धणीअ पाॾाए इल्तिजाऊं करे त मुंहिंजा मौला दिलावर ख़ान जे कहर खां बचाए।
असांखे कंहिं ट्रक डालर जा रेल हेठां ॾेई छॾ, पर हिन ज़ालिम खां बचाए असांखे मौत ॾेई छॾ, मौत। हाणे त असांजा फट बि चिचिलाइनि था, पर असां अहिड़ा माण्हू आहियूं कोन। असांजे लाइ त ईअं असांजा दुश्मन सोचींदा आहिनि। बाबा, तव्हां त मुंहिंजा सजण आहियो, सजण। ऐं सजणनि लाइ त दिलावर जो सिर बि हाज़ुर आहे। ही त मूसा ख़ान खां बि वधीक ज़ालिम पियो नज़र अचे। हिन जो ॿियो रूप त मूंखे नज़र ई कोन आयो। हिन खां थोरो पासो रहणो घुरिजे। मूसा ख़ान खां त बची निकितासीं, पर हिन जे अज़ाब हेठां आयासीं त पोइ ख़ुदा ई बचाए। ॾिस जमाल बाबा, मां मोहबती माण्हू आहियां। तूं हरू भरू पंहिंजे दिल में विसविसा न विहार। हे सभु कुझु त मां तोखे आथत ॾियण लाइ चयो त मूसा ख़ान हिते तोखे कुझु बि नथो करे सघे। मां त मूसा ख़ान खां बि 2 हथ अॻिते आहियां, पर दुश्मननि लाइ तूं ख़ौफ़ न कर। रे बाबा, तूं त असांजो सजण आहीं, ऐं सजणनि लाइ त असांजो सिर बि हाज़ुर आहे। मां अॼु ई शहर वञी तुंहिंजे पुटनि जे लाइ कोशिश कयां थो, ऐं जेकर रुपया ख़र्च बि थिया त बाबा करे वठिबा। तव्हां भॻा त कोन था वञो, हिते ई आहियो। ख़ौफ़ न कर, मां मोहबती माण्हू आहियां, ऐं मोहबत वारनि लाइ त असांजो सिर बि क़ुर्बान आहे। छा इरादो आहे मजू? अदा आचर खे ॻोल्हण खां पहिरियां मूसा ख़ान खे हली ख़तम कयो। मूसा ख़ान खे ख़तम करणु एतिरो आसान न आहे मजू। दुश्मन थी मूसा ख़ान खे ख़तम करणु मुश्किल आहे अदा, पर हुन जो सजण थी मूसा ख़ान खे मारणु तमामु आसान। छा मक़सदु आहे तुंहिंजो? अदा हो ताक़त मूसा ख़ान ऐं मुजीब आहे। हल त ॿिन्ही खे पूरो करे अचूं। मूसा ख़ान जी मौत जो ॿुधी संदसि पुट बि अचण जी ज़रूरत न कंदा। मूसा ख़ान जे केस जी पोइवारी अगरि न थी त कुझु ॾींहंनि में पुलिस जो ज़ोर ई ख़तम थी वेंदो। न मजू न, पुलिस जो ज़ोर एतिरो आसानी सां कोन टुटंदो। हूअं बि कहिड़ी ज़िंदगी सुखी पिया गुज़ारियूं, सूरनि में दायूं वधीक सूर अदा बर्दाश्त करे वेंदासीं, पर हिकु ज़ालिम जो ख़ात्मो करणु लाज़मी आहे। ऐं ॻोठ मथां ॾमर बि लही वेंदो। पोइ हल त अदा इहो हींअर ई कमु करे अचूं। ॾिस मजू, तकड़ करे कमु न कजां। मूसा ख़ान ते वार करण खां पहिरियां ई इहो सोचजां त मुंहिंजी मार में हुजे, पोइ मूसा ख़ान मथां वार कजां, न त ॿई नुक़सान में वेंदासीं। पहिरियों मुजीब खे छो न ख़तमु कयूं, पोइ मूसा ख़ान हथे ख़ाली हूंदो, उनखे मारणु तमामु आसान आहे अदा। मजू, इहो कमु ख़्याल सां करणो पवंदो। ज़िंदगी जी रिस्क आहे, जे हू बची विया त असां न बची सघंदासीं। तुंहिंजी दुआ खपे अदा। उते हलण सां सिर्फ़ु तूं इशारो कजाए, हिकु इशारे सां मुजीब जो सीनो ई पुरून करे छॾींदुसि। सच मजू, जेसि ताईं हिननि जा भाइर बणिजी हिन जी बगल में बंदूक न हणंदासीं, एसि ताईं इहे ज़ालिम ख़तम कोन थींदा। कोई सोची छा थो अदा? हल त हींअर असां हिन जो कमु तमामु करे अचूं। हींअर न मजू, राति हलंदासीं राति। जेॾी महिल मूसा ख़ान ओताक जे खुलियल अंगण ते वेठल हूंदो आहे, उन ज़ालिम खे टोड़ाए मारण मां मज़ो वठणो आहे, जीअं उनखे ख़बर पए त ग़रीबनि जो रब्त कीअं वहाइबो आहे। ॾिस पंहिंजी मौत खे ऐं महसूस कर उनजी दहशत खे, त उनजी मौत केतिरी भयानक थींदी आहे। चइबो त मूसा ख़ान जो रत चखण जे लाइ अञा असांखे इंतज़ारु करणो पवंदो। हा मचू, अॼोकी राति इंतज़ार कर। मूसा ख़ान जी रत चखण त छा, पर मूसा ख़ान जी रत जा प्याला भरे पीअंदासीं।
खान हिन में तुंहिंजो कहिड़ो कमु हो? मां खानो सां मिलण थो चाहियां ऐं खानो जे ठिकाणे जी मूंखे ख़बर कोन्हे का। मूं हिन खे उन ॾींहुं खानो सां गॾु ॾिठो। उन सां तुंहिंजी दुश्मनी त कान आई, पोइ तोखे ॾिसी भॻो छो? इन करे जो इहे खानो जा दोस्त मूंखे खानो जो ॾस ॾियणु नथा चाहिनि। पोइ तूं छा कंदे? उन्हनि खे मूं पे डर ॾिनी, पर हाणे उन्हनि जी रस्ता रोक करणी पवंदी। इहो वरी हाणे तोखे किथे थो हथ अचे? हथ ईंदो असद। असद हू मूंखे ज़रूर हथ ईंदो, छो जो हुनजो ॻोठ हिन ई तरफ़ आहे ऐं हुनजो ही गस आहे। हर ॿिए या टे ॾींहं हू खानो सां मिलण ईंदो आहे। ॿ दफ़ा हू मूंखां भॼी वियो आहे। टियों भेरो मां बि हुनखे भॼण जी मोहलत कोन ॾिठुसि। हाणे ॾिसां तू रुस्तम खान जी पहुच खां केतिरो थो वञे। रुस्तम 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 हाणे हुनखे सबक सेखारणो पवंदो। मूं त घणो ई दरगुज़र कयो त मुड़ी वञे, पर न यार, हू त अची असांजे घाटे में पियो आहे, घाटे में। हाणे जेसि ताईं उनखे सबक न सेखारींदासीं उनजा कदम वधंदा रहंदा। खानू अञा न, सिर्फ 2 ॾींहं सब्र कर। हाणे हिकु ॾींहुं बि सब्र न आहे करणो। ये तकड़ कई त असांजो ठहियल प्लान बिगड़जी न वञे। कुर्बान वञे, अकबर सही थो चए। 2 ॾींहं वारो प्रोग्राम बिगड़जी न वञे। हा खानो, हाणे सिर्फ़ 2 ॾींहं सब्र खां कमु वठ। ऐं सुभाणे शाम जो गाॾी बि फुरणी आहे। कुझु कोन थींदो अकबर, कुझु कोन थींदो। हुनजे माण सां न आसमान फाटंदो ऐं न ई ज़मीन में ज़लज़लो ईंदो। जेकॾहिं हिन वक़्तु कुझु बि कयोसीं न त पुलिस ज़रूर चुरपुर में ईंदी। कुर्बान वञे, असां बि नथा चाहियूं त का पुलिस में चुरपुर अचे। कमु सुकून सां करण लाइ खानो। ठीकु आहे शेरल, तूं चवी थो त मां ख़ामोश रहां थो। ही ॿियो चकर आहे। रुस्तम तो मथां हला कई आहे। मूं मथां इन जे करे हला कई अथई जो मुंहिंजो पंध उॾहीं आहे ऐं हू निभागो मुंहिंजो अॻु वठी बीठो आहे। पोइ शेरल असां तरफ़ हाणे घटि ईंदो कर। कुर्बान वञे, सुभाणे त शेर लॻे हर हाल में हिते अचणो आहे। ठीकु आहे, पोइ शेरल मां 2 ॾींहं हथ कढूं ई कोन था। कमु करे पोइ शेरल मां हथ कढंदासीं। सुभाणे हर हाल में गाॾी हथ करणी आहे। सुभाणे गाॾी बि हथ कंदासीं ऐं उन सां गॾु मूं ड्राइवर खे बि चई छॾियो आहे जेको पंहिंजो दोस्त आहे, दोस्त उहो बि अची वेंदो। शाम धारे गाॾी फुर करे ठिकाणे ते हली बीहारींदासीं ऐं ॿिए ॾींहुं सेठ सुलेमान जे मथां हली हला करे बीहंदासीं। हा खानू, जाइ वारदात खां अलावा ॿी गाॾी? उहा गाॾी पंहिंजी जाइ ते बीठल हूंदी। मूं गाॾी जो पूरो बंदोबस्त करे छॾियो आहे। सिर्फ़ अॼोकी आहे। गुज़रण ॾियो, सुभाणे ॿिए ॾींहं जो पक्को बंदोबस्त करे छॾियो आहे, पक्को। रुस्तम बि हिते वते थो, खानू बि हिते आहे ऐं जब्बार वारा बि आज़ाद थी विया आहिनि। रिज़क किथे जब्बार वारा रुस्तम सां मिली असां मुतलिक़ राज़ न खोले विया आहिनि। उहे या ॿाराणी न कंदा। मोहतार साईं, थी सघे ॿाराणी करे विझनि। ॿाराणी कयूं त बचंदा बि कोन ऐं ॿी ॻाल्हि त उन्हनि खे अञा इहा ॼाण बि कोन्हे। हलो पुट कमाल खान, सुभाणे अचो पिया। पुट मां तोसां पोइ ॻाल्हायां थो। वेहो जब्बार, वेहो। न वेहो कोन था। पोइ ॻाल्हि कयो, कहिड़ो कमु आहे? कमु न, कमु त को ख़ासि कोन्हे। सम्झां थो त तव्हां का ख़ासि ॻाल्हि पिया कयो, वरी ॿिए चकर ईंदासीं।
रेसा मूं इन्हनि ॿिन्ही भाइरनि जे अख में शैतान जो वार ॾिठो आहे ऐं जॾहिं बि मूंखे शैतान जो वार ॾिसण में आयो आहे त उन मां को न को नुक़सान ज़रूर रसियो आहे। इहा ॻाल्हि बि सही आहे मुजीब, पर अॼु ई आया ऐं बग़ैर मक़सद बयान करण जे हलिया विया। इहा ॻाल्हि सम्झ में न आई। हाणे इन्हनि मथां बि नज़र रखणी पवंदी। बाक़ी मां छा जे लाइ वेठो आहियां बाबा? हुकुम कयो त सुभाणे खां वठी हिननि जो पीछो शुरू कयां। उनजे पीछे करण खे बंदि हण। सुभाणे मुंहिंजी फैमिली अचे पई, उनखे वठी अचण जो बंदोबस्तु कर। बाबो हो त गाॾियुनि ते अची वेंदा, पोइ परेशानी छाजी आहे? अरे ॿाहिरि जेका बाहि भरियल आहे, ख़ुदा न करे जो उनजे वर चढ़ी वञनि त। रेसा सां पंहिंजो बंदोबस्तु कयो ऐं अच वञ कई त खानू वारनि खे शक पइजी वेंदो, पोइ हू बि पंहिंजो बंदोबस्तु कंदा। असां ई हुननि जी ॾे वठ में किथे नंढे रह खे नुक़सान न पहुचे। पोइ तुंहिंजी मर्ज़ी त असां को बि बंदोबस्तु न कयूं, इएं न? हा रेसा, खानू वारनि खे कहिड़ी ख़बर त सुभाणे तव्हांजी फैमिली अचे पई। बोतार बाबो मुंहिंजी सही थो चवे। ऐं जब्बार वारा जेको कुझु ॿुधी विया उन्हनि खे बि शक पइजी वियो हूंदो। पोइ जब्बार वारनि खे सुबुह साण ई घुराए पंहिंजे उताक में वेहारे छॾियो ऐं चवनि त तव्हांखे कंहिंसां मिलाइणो आहे। सुभाणे जीअं मुंहिंजो पुटु कमाल खान अचे त उन सां मिलाए रवानो करे छॾियानि। बोतार बाबा इन खां वधीक को ॿियो तरीक़ो? त पोइ सुभाणे इहो कमु तुंहिंजो आहे। जब्बार ऐं मज्जू खे हाणे हिते विहारे छॾिजांइ। जेसि ताईं कमाल खान न अचे उन्हनि खे हितां वञण न ॾिजांइ। बेफ़िक्र रहो बाबा साईं, ॿिन्ही खे चिचुड़ जीअं चिंबड़ी वेंदुसि। वाह दादा वाह, बग़ैर कुझु करण जे ईअं ई वापसि मोटी आई। ॾिठो ई कोन त मुजीब अची असांजे पोयां बीह रहियो। दादा तोखे बि फ्री बंदूक करण में कहिड़ी देर लॻे आहे? ॿार न थी मज्जू, ॿार न थी। न दा न, मां हिते वधीक इंतज़ार नथो करे सघां। मां सुभाणे ई हितां निकिरी वेंदुसि। न त काॾे वेंदे? आचर जी ॻोल्हा ते। मूसा खान खे पोइ बि ख़तमु करे सघूं था, पर आचर खे ॻोल्हे अधीअ खे हथु करणु लाज़मी आहे। ईअं न त माण्हू पियो थुकूं हणंदा वतन, चवनि त भेण भॼी पई अथनि, पाण नेड़े ते टोपी रखी था घुमंदा वतन।